सिंध क़ाबीना बोर्ड मुतासिर 20 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुई सदरन गैस कंपनी खे लाइन विछाइण लाइ ज़मीन ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना मेंबरनि सिंध खे LNG फराहम करण जी मुखालफ़त कंदे सूबे खे कुदरती गैस ॾियण जो मुतालबो कयो। कोरोना वायरस जी सूरतहाल सबबि प्राइमरी स्कूल ॿीहर बंदि करण जी तजवीज़ पिणु ॾिनी वई। पर वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि CM हाउस सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिं दौरान 25 नुकाती एजेंडा जो जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान बरसात ऐं सिम नालनि सबबि मुतासिर थियल 20 ज़िलनि खे आफ़त सटियल करार ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त गैस बहिरान खे ख़तमु करण लाइ सुई सदरन गैस कंपनी खे लाइन विछाइण लाइ ज़मीन ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास दौरान काबीना जे मेंबरनि चयो त सिंध खे LNG न घुर्जे, सिंध खे सूबे मां निकिरंदड़ कुदरती गैस ई फराहम कई वञे। काबीना खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त SSGC मलीर जामशोरो ऐं ठट्टो में गैस पाइपलाइन जे विछाइण लाइ ज़मीन अलाट करण वारी दरख़्वास्त ॾिनी हुई। सिंध काबीना जे इजलास में सूबाई वज़ीरनि कोरोना वायरस जी सूरतहाल सबबि सूबे में प्राइमरी स्कूल हिकु भेरो ॿीहर बंदि करण जी तजवीज़ ॾिनी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब मौजूदु सिंध काबीना में आयल तजवीज़ ते ईंदड़ हफ़्ते कोरोना वायरस जे केसनि जो जाइज़ो वठण बैदि स्कूल खुलियल रहण या बंदि करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो।